दोस्तों अस्सलाम वालेकुम। लतीफ़ सरकार जे सुर सोरठ मां ही बैत खणी आयो आहियां सॼणनि जे हज़ूर में। फरमायूं किनी किनी मारूए पेई कल काई, रसिया जे रमज़ खे तिन पारसी पाई। अल इंसान सिरियो अनासरो वरती इहा वाई, राजा रागाई हरदोई हेक थिया। पहिरियों ही सुर सोरठ हिकु रागणी बि आहे ऐं लतीफ़ साहिब हिन में क़दीम तारीख़ी किसो बयानु कयो आहे। जे उन सुर मां ही जेको बैत आहे त इन लाइ साईं मोहतरम GM सईद साहिबु लिखनि था त अहिड़े तरीक़त वटि हिन सुर जो मफ़हूम आहे त ॿीजल मुर्शिद हक़ीक़ीअ जे तमसील में आहे। ॿियो जॾहिं हक़ जी तंद थो तंवारे त सचो मुरीद राय ॾियाच, जेको जूनागढ़ जो नामियारो ऐं सखी ॾातार हाकिम आहे। सिंध जे 10 ॾातारनि में हिन जो नालो सभ खां पहिरीं आहे ऐं असुलु नालो राय खंघारो, पर राग सां मुहबत जे एवज़ उन सुर जे वजदान में पंहिंजो सिर जेको आहे सो ॾेई हमेशह लाइ अमर थी वियो। साईं GM सईद सोरठ खे नफ़्स उमारा था सॾीनि, जेका ॾियाच खे सिर ॾियण खां रोके थी। जॾहिं त तंबूअ जो अलस्ते आवाज़ ॿीजल खां जो सुर जो सिटाणू थो घुरे ऐं जूनागढ़ खे हिन दुनिया जे सदन ऐं लोभ लालच जी दुनिया थो सम्झे। हाणे इन्हनि रमज़नि जी ॼाण त किन ॾियाच जहिड़नि सालकनि खे ई थी हुजे त पोइ जे ॿीजल जहिड़ो मुर्शिद कामिल हुजे ऐं वरी मुरीद बि रियाए ॾियाच ऐं उनखां हू संस इस्तिलाही माना में ख़ुदि पाणपणो ऐं अन्ना जी क़ुर्बानी थो घुरे। छो त इहो ई रस्तो आहे महबूब हक़ीक़ी सां रसाई ताईं रसाई जो। मूं महिल नफ़्स उमारा जी सूरत में हुनखे क़ुर्बानी ॾियण खां रोके पई त वरी संस बा हैसियत जेका अमारत ऐं दुनियावी ऐश अशरत जो जेको हिनखे जेके मुयसरु हुआ, पर ॾियाच उन्हनि सभिनी रुकावटनि खे पार थो करे वञे ऐं पंहिंजे वजूद अन्ना ऐं आऊंपणे खे फिटो करे थो छॾे। हिन बैत में हिकु सिट में चयल आहे त रसिया जिन रमज़ खे तिन पारसी पाई। इन बाबति ॿुधाईंदो हलां त फारसी ज़बान जी बिगड़ियल शकिल आहे। सिंध हिते दाइजन हुकुमरान जी हीअ ॿोली इहा सिंध जे आम माण्हू खे असुलु सम्झ में न ईंदी, बल्कि अॼु बि जे कंहिं ॻाल्हि ते का ॻाल्हि कंहिंखे सम्झ में न अचे त अॻिलो चवंदो त इन में कहिड़ी फारसी आहे जो तूं नथो सम्झी सघीं। सो इहा वरी इन हिसाब सां बिचारी साईं छॾी आहे हुते सिट। जुड़िया हुजो। जे लतीफ़।